अलग रखे बेफिक्र अरे मास्टर के घणा दफ़ा थियो आहे त हिते ॿार न पढ़ाईंदो करे मूंखे एॾो कमी तकलीफ़ूं कोन पवंदी आख़िर तव्हां वॾे जो हिननि मासूम गुलनि छा बिगाड़ियो आहे अरे मास्टर तोखे इहा ख़बर नाहे ही जेकॾहिं पढ़ंदा त असांजूं पढ़ियूं केरु कंदो आख़िर इहा सोच तव्हां वॾनि मां कॾहिं निकिरंदी अरे मास्टर तू या मोहब्बत की पट्टी सा न समझन पैसा वाड़ी तिखी करायो कसम पेट जो ये चई त सिसी धर्म धार करे छा कसम पेट जो न समझावे न अज हिन मास्टर के छॾूं था मां सां पंहिंजी बदली करा रिपोर्ट जाने ऐं ॿार जाने मां जाने एॾो ॾाढो चङो नाहे त मासूम पढ़नि हिन जो मुस्तक़बिल सुठो थिए मां इहो ई त चाहियां थो हिननि जो मुस्तक़बिल ख़राब थिए ही चाली खण तारो स्कूल ते ऐं पंहिंजी बदली वेहण करा अचो सवाल तो चाया पर तव्हांजी किस्मत अहिड़े माहौल में था रहो जिते माता खे वधीक पढ़ाए नथो सघां मूंखे मोतमार धमकी बि मिलनि साईं असांजो को छा थींदो हाँ साईं मां त डॉक्टर थियण थो चाहियां साईं मां त पुलिस वारो थियण चाहियां साईं मां त तव्हांजो उस्ताद थियण चाहियां तव्हांजो प्यार ॾिसी मुंहिंजी दिलि त नथी चए पर हितां जा ज़ालिम ज़मीनदार मूंखे मौत जी धमकी था ॾियनि सो ख़ुदा हाफ़िज़ बबलू असां बि बाबे वारनि वांगुरु हिननि जूं बलियूं कयूं यार आबास असांजी किस्मत ई अहिड़ी आहे यार